सेवन में पुलिस मुबैना मुकाबलो करे एक दुआरी के जख्मी हालत में गिरफ्तार करे वरतो। इंडस हाईवे टंडोलया शेवासी पुल वट 15 पुलिस फौरन सां मुबैना मुकाबलो करे जवाबदार एहसान ओठो के राइफल समेत जख्मी हालत में गिरफ्तार करे वरतो आहे। पुलिस मौजूद हथियारबंदन गुजल रात इंडस हाईवे ते कार सवारन का मोबाइलों सोन ए रोक रकम फुर कई हुई। अपडेट कई पिया कि सेवन में पुलिस मुबैना मुकाबलो करे एक दुआरी के जख्मी हालत में गिरफ्तार करे वरतो आहे। इंडस हाईवे टंडोलया शेवासी पुल वट 15 पुलिस फौरन सां मुबैना मुकाबलो करे जवाबदार एहसान ओठो के राइफल समेत जख्मी हालत में गिरफ्तार करे वरतो। पुलिस मौजूद जख्मी कार सवार जवाबदारन की सुञाणप कई हुई है, जॾहिं त ॿिनि जवाबदारन जे लाइ पुलिस मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हणी रही है। पुलिस मौजूद जवाबदार एहसान पुलिस मोबाइल ते फायरिंग ऐं ॿिनि दुहनि में घुरिबल हो। सेवन में पुलिस मुबैना मुकाबलो करे एक दुआरी के जख्मी हालत में गिरफ्तार करे वरतो आहे। ख़बर मां शेयर कई पिया इंडस हाईवे टंडोलया शेवास पुल वट 15 पुलिस फौरन सां मुबैना मुकाबलो करे जवाबदार एहसान ओठो के राइफल समेत जख्मी हालत में गिरफ्तार करे वरतो। पुलिस मौजूद हथियारबंदन गुजल रात इंडस हाईवे ते कार सवारन का मोबाइलूं सोन ऐं रोक रकम फुर कई हुई। पुलिस मौजूद जख्मी कार सवार जवाबदारन की सुञाणप कई आहे, जॾहिं त ॿिनि जवाबदारन जे लाइ पुलिस मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हणी रही आहे। तफ़सील मालूम कंदासीं धरती टीवी जे रिपोर्टर रियाज़ सवाली खां। जी रियाज़, अपडेट कजो। जी सेवन बसा टंडो शहबाजी पुल वटि जेको आहे सो रात जो फजर के टाइम ते जेको आहे सो सेवन पुलिस ऐं 15 पुलिस जो जेको आहे सो फौरन सां मुक़ाबिलो थियो। जेके छफोर ॿिनि मोटरसाइकिलनि ते इंडस हाईवे ते जेको आहे सो मुख़्तलिफ़ गाड़ियुनि खां जेके सो ॾियारे करे फुर करे रहिया हुआ, त सेवन पुलिस ऐं 15 पुलिस जेको आहे सो गश्त दौरान जेको आहे सो फौरन सां जेको हुन जो मुक़ाबिलो थी पियो। टंडो शहबाज मुक़ाबिले में जेको आहे सो हिकु फोर एहसान ओठो जेको आहे सो ज़ख़्मी हालत में गिरफ्तार थियो, जंहिंखे सेवन जेको अस्पताल में खणी आया, जिते जेके मुतासिर कार घर वारा हुआ जंहिं जेको ज़बरदार जी सुञाणप कई। असां ॿुधाईंदो आहे त एहसान ओठो जेको सेवन खां सवाइ भानसीदाबाद थाणे ते जेको मुख़्तलिफ़ केसनि में घुरिबल हो ऐं जेको आहे जवाबदार वटां जेको आहे हिकु मोटरसाइकिल राइफल ऐं वॾे मिक़दार में जेके सो गोलियूं हथ कयूं हुयूं। असां ॿुधायां त सेवन पुलिस मूजिबि टंडो शहबाजी पुल वटि ॾियारियुनि जेको आहे सो बिल्कुलु जेको आहे तपाए छॾियो। जेके मुसाफ़िर हुआ उन्हनि खे जेको हथियारनि जी ज़रूरत ॾियारे करे केतिरी जेके वारदातूं कयूं। जी मेहरबानी रियाज़ संभाली तफ़सील ॾियण जे लाइ।